गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण। प्यारी साध संगत, एक डाडो नंढो शब्द आ नाम दान। नाम दान केडो सरल आ चवण में। ए हिन जमाने में त नामदान वठण भी डाडो सरल आ। पहिरों एडो सरल न हुयो कि कोई महात्मा के नामदान दई छॾनि। न, पहिरों संत त नामदान ॾींदा ई न हुया। ॾाढो मुश्किल सां पहिरों ॾिसंदा कि भाई इहो नामदान जे लायक आहे, पोइ उनखे नामदान ॾींदा। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। चवण में केॾो सरल हूंदो आहे नामदान, वठण में हाणे केॾो सरल आहे। पर जेको सतगुरु असांखे सिखाइनि था, उन नामदान ॾेई करे जेको असांखे ज्ञान ॾियनि था, उन ज्ञान ते अमल करण ॾाढो कठिन आहे। वो पहिरों भी कठिन हो, हाणे भी कठिन आहे। असांजा बाबा आनंदराम साहिब जन हूंदा, उहे नामदान न ॾींदा, ॾाढो मुश्किल सां ॾींदा। ऐं नामदान कीअं ॾींदा? कोई चवंदो बाबा मूंखे नामदान खपे, त चवंदा हा पहिरों तूं 15 ॾींहं आरतीअ में अच। त 15 ॾींहं आरतीअ ते ईंदो, पोइ बि भाई उनखे चवंदा तूं गीता पढ़। पोइ वीचारो गीता भी पढ़ंदो। पोइ भी अगर उन्हनि खे लॻंदो कि भाई हिनजी श्रद्धा हेठि मथे आहे, त चवंदा अञा कोई भागवत पढ़, कोई पुराण पढ़। अगर वो पढ़े तो उनजी श्रद्धा आहे, पोइ उनखे नामदान ॾींदा, न त नामदान ॾाढो मुश्किल सां ॾींदा। चो जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। त नामदान असां वठूं था त उनजी कीमत असांखे ख़बर हुजे कि नामदान आखिर आहे छा। गुरु कृपा कंदा आहिनि तॾहिं सेवक खे नामदान मिलंदो आहे। अगर गुरुअ जी कृपा न थिए त नामदान न मिले। सेवक अगर नामदान वठे तो त गुरु दक्षिणा में अहिड़ी कोई शइ ई कोन्हे जेको पंहिंजे गुरुअ खे ॾेई सघे। अगर सब कुछ अर्पण करे छॾे, पंहिंजे पाण खे भी अर्पण करे छॾे, तॾहिं भी उनजी कीमत न चुकाए सघंदो। नामदान उनजी कीमत एतिरी आहे। राजा जनक पूरे धरती जो जेको राजा हुयो, वो एक ॾींहुं चए तो कि भाई मूंखे कोई ज्ञान दे, मूंखे कोई नाम जो दान दे, ऐं जेको महात्मा जेको संत मूंखे नामदान ॾींदो, मां उनखे पंहिंजो गुरु ठाहींदुमि। ऐं अगर कोई राजा जो गुरु हुजे त गुरुअ खे पंहिंजे सेवक जो पूरो अधिकार हूंदो आहे। त कई महात्मा, कई योगी, कई ऋषि इन लालच में राजा वटि पहुची विया कि असां राजा खे नामदान ॾींदासीं। पर राजा जी भी शर्तूं हुयूं। राजा जनक चए तो कि मांखे नामदान ईअं खपे कि मुंहिंजो पेर रकाब ते रखियल हुजे घोड़े जे, ऐं ॿियो पेर रखण खां पहिरों, यानी उन घोड़े जे चढ़ण खां पहिरों मूंखे नामदान कोई ॾेई छॾे। यानी हिक पलक झपकंदे ई मां घोड़े ते चढ़ा ऐं उन पल में ई मूंखे कोई सच ॿुधाए कि आखिर नामदान आहे छा, ब्रह्म ज्ञान आहे छा। ऐं अगर मूंखे लॻो कि ब्रह्म ज्ञान इहो सही न आहे, मूंखे ग़लत लॻियो, त जेको मूंखे नामदान ॾींदो मां उनखे जेल में विझंदुमि ऐं सॼी जिंदगी उनखे उन जेल में कढणी पवंदी। अगर कोई तैयार आहे त मूंखे नामदान ॾे। तॾहिं भी कई ऋषि योगी सब लालच में अची करे उन जनक राजा खे नामदान ॾियण पहुता। कोई भी नामदान न ॾेई सघियो।
कोई भी न रही सघियो त राजा जनक सभिनीनि खे उन जेल में विधो। ॾाढा ऋषि आया ऐं राजा जनक वटि बि कई योगी ब्राह्मण वेठा हूंदा हुया, कोई भी नामदान न ॾेई सघियो, ब्रह्म ज्ञान कोई भी न ॾेई सघियो। त उन्हनि ऋषियुनि मां, उन योगियुनि, उन्हनि महात्माउनि मां अष्टावक्र जो हिकु चाचा हुया। त उन्हनि जी जेकी धर्म पत्नी हुई उन ब्राह्मण देवता जी, वो ॾाढो रोए पई। त अष्टावक्र ॾाढी नंढी उमिरि जा अची पुछनि था, चाची तूं रोए छो थी? अष्टावक्र केर हुया? नंढी उमिरि में उन्हनि खे एतिरो तेज हुयो कि वो महात्मा हुया। ब्रह्म ज्ञान, उन्हनि खे ब्रह्म ज्ञान जी खोज हुई, उन्हनि खोज कई ब्रह्म ज्ञान जी। अष्टावक्र यानी जंहिंजे शरीर में 8 वकड़ हुया, हथ टेढ़ो त नक भी उन्हनि जो टेढ़ो, उन्हनि जे शरीर में 8 वकड़ हुया, तॾहिं उन्हनि जो नालो अष्टावक्र पयो। त पुछनि था, चाची तूं रोए छो थी? माता तूं रोए छो थी? त उहा अम्मा चए थी कि पुट, तुंहिंजा चाचा जेका राजा खे ब्रह्म ज्ञान सिखाइण विया हुआ, उन्हनि खे ब्रह्म ज्ञान ॾियण विया हुआ, ब्रह्म ज्ञान त न ॾेई सघिया, पर राजा उन्हनि खे अंदर करे छॾियो, जेल में विझी छॾियो पूरी जिंदगीअ लाइ। त अष्टावक्र चए थो, अरे जेल में राजा छो विधियो? हो त ब्रह्म ज्ञान ॾियण विया हुया, कोई चोरी थोड़ी करण विया। त माता चए थी, वो त मूंखे न ख़बर, पर पुट तूं ई ॿुधाए कि मां तुंहिंजे चाचा खे उन राजा वटां कीअं वापसि वठी अचां। त अष्टावक्र महात्मा चवनि था, अम्मा तूं चिंता न कर, मां वठी ईंदुमि, मां वञा तो राजा वटि, तूं चिंता न कर। अष्टावक्र राजा जे महल में आया। राजा जनक, पूरी सेना बीठी हुई, कई महात्मा ऋषि संत उते बीठा हुया। अष्टावक्र जीअं ई राजमहल में आयो अंदर, त पहिरों त जेका सिपाही बीठा हुया, राजा जा जेका मंत्री बीठा हुया, जेका भी माण्हू उन राज्य में वेठा हुया, सभु खिलण लगा अष्टावक्र खे ॾिसी करे, छोकि उनजो शरीर कीअं हुयो? टेढ़ो। त सभु खिलण लगा जोर जोर सां। पोइ अष्टावक्र जी नज़र राजा ते वई, त राजा भी धीरे धीरे खिले तो। पर अष्टावक्र, उनखे त ज्ञान हुयो, वो चुपचाप बीठो रहियो। राजा पूछे तो, बालक पुत्र तोखे छा खपे? तू भिक्षा वठण आयो आ? मां तोखे कुछ भिक्षा ॾियां? कंहिं ॻाल्हि जी तोखे कमी आ? तू कुछ घुरण आयो आ? तोखे कुछ खपे? त अष्टावक्र चए तो, हा राजा मूंखे कुछ खपे। चए तो, छा खपई? पुत्र चओ, मां तोखे ॾींदुमि। अष्टावक्र चए तो कि मुंहिंजा चाचा जेका तव्हांजे जेल में कैद आहिनि, उन्हनि खे रिहा कयो। त राजा चए तो, न ईअं कीअं रिहा कयो? अरे तुंहिंजो चाचा मूंखे ज्ञान ॾियण हलियो हुयो, मुंहिंजो गुरु पियो ठहे, ज्ञान न ॾेई सघियो, मां त शर्त रखीमांसि, पोइ बि मूंखे ज्ञान ॾियण आयो, मुंहिंजो गुरु पियो ठहे, मूंखे ज्ञान सम्झ में न आयो, त मां हुनखे जेल में विधो। त अष्टावक्र चए तो, हा मां मना तो, मुंहिंजे चाचा खां ग़लती थी आ, तव्हांखे ज्ञान ॾियण आयो, पर दया कयो, मुंहिंजे चाचा खे रिहा कयो। चए तो, न मां राजा आहियां, मां वचन ॾिनो आ, ऐं अगरि तुंहिंजे चाचा खे रिहा करे बि छॾां त ॿियनि संतनि महात्माउनि खे बि मूंखे रिहा करणो पवंदो, मां इहो कमु न करे सघंदुमि। त अष्टावक्र चए तो, तव्हां ई ॿुधायो मां पंहिंजे चाचा खे कीअं बचायां, सभिनीनि संतनि महात्माउनि खे मां कीअं बचायां? त राजा चए तो, मां त हिकु ई शर्त रखी आ कि घोड़ो चढ़ण खां पहिरियों अगरि मूंखे कोई नामदान ॾे त मां सभिनीनि संतनि खे रिहा करे छॾींदुमि, ऐं जेको मूंखे नामदान ॾींदो उहो मुंहिंजो गुरु, जेको मूंखे ब्रह्म जो ज्ञान ॾींदो उहो मुंहिंजो गुरु। अष्टावक्र चए तो, ठीकु आ, बसि एतिरी ॻाल्हि आ, ठीकु आ, मां तोखे ब्रह्म जो ज्ञान ॾींदुमि।
मां तोखे ब्रह्म जो ज्ञान ॾींदुमि। त सभु जेका बि सैनिक बीठा वरी खिलण लॻा। त राजा चए थो हा मूंखे लॻे थो तव्हां ई मूंखे ब्रह्म जो ज्ञान ॾेई सघंदव। पहिरों तूं करे ॻाल्हाए पियो, हाणे चए थो तव्हां ई मूंखे ब्रह्म जो ज्ञान ॾेई सघंदव। मुंहिंजी आत्मा चए थी मुंहिंजा गुरु तव्हां ई आहियो। छोकी राजा ॾिठो कि उन बालक में ॾाढो तेज आहे। त अष्टावक्र चए थो मां तोखे नामदान ॾींदुमि, पर ॿुध पहिरों हे जेका तुंहिंजे राज्य में चमार बीठा आहिनि। चमार कंहिंखे चइबो आहे भाई? चमार कंहिंखे चइबो आहे? मोची खे। जेका तुंहिंजे राज दरबार में चमार बीठा आहिनि उन्हनि सभिनीनि खे ॿाहिरि कढ, पोइ मां तोखे नामदान ॾींदुमि। त जेका ब्राह्मण देवता संत महात्मा बीठा हुया सभु क्रोधित थी विया। अरे तूं चमार कंहिंखे थो चए? असां तोखे चमार था नज़र अचूं। कई सैनिकुनि तलवार कढी छॾी कि हाणे हिन जो सर अलॻि करे छॾींदासीं। राजा तव्हां आज्ञा कयो। राजा बि गुस्से में अची वियो। त अष्टावक्र चए थो हा तव्हां चमार न त बाक़ी केरु आहियो? चमार कीअं आहियूं भाई असां? त चए थो कि तव्हांजी नज़र, तव्हांजी दृष्टि मुंहिंजे शरीर ते वई। तव्हांजी दृष्टि मुंहिंजे शरीर ते वई। त तव्हां शरीर खे था ॾिसो। अगरि मुंहिंजे शरीर खे तव्हां अहिड़ी दृष्टिअ सां ॾिसो था त पूरे संसार खे बि इन ई दृष्टिअ सां ॾिसंदव। अगरि तव्हां शरीर ई था ॾिसो त तव्हां चमार आहियो, तव्हां चमड़ो था ॾिसो। तव्हां मुंहिंजे शरीर जे अंदरि जेको मन में ज्ञान आहे उहो न ॾिठव। अगरि तव्हां हुन ज्ञान ताणी पहुची वियो त तव्हां संत आहियो, तव्हां महात्मा आहियो, न त तव्हां चमार आहियो। चओ जय श्री कृष्ण। राजा जी अखियूं खुली वयूं। राजा चए थो वाह। त अष्टावक्र चए थो कि भाई इहो राजा बि तव्हांजे बराबरी में आहे। इहो राजा बि चमार आहे। इहो राजा बि कोई संत महात्मा कोन्हे, हे बि चमार आहे। छोकी हिनजी बि दृष्टि मुंहिंजे शरीर ते हुई, तॾहिं इहो बि खिले पियो। त राजा चए थो माफ़ कजो, माफ़ कजो, तव्हां मूंखे ब्रह्म ज्ञान ॾियो, पर शर्त हिकु अथव कि अगरि तव्हां मूंखे ज्ञान न ॾेई सघंदव त तव्हांखे बि मां जेल में बंदि करे छॾींदुमि। ऐं घोड़ो चढ़ण खां पहिरियों हिकु पेर मुंहिंजो रकाब ते हुजे, मां चढ़ां उन खां पहिरियों ज्ञान ॾियणो पवंदो। त अष्टावक्र चए थो परवाह न आहे। अरे तूं पेर बि न रखे सघंदे, मां पहिरियों ई तोखे ज्ञान ॾेई छॾींदुमि। चए थो वाह। पर राजा हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, अगरि तुंहिंजी कोई शर्त आहे त मुंहिंजी बि शर्त आहे। कहिड़ी शर्त? पहिरियों त ॿुध, मां तोखे ज्ञान थो ॾियां, तूं ज्ञान वठे थो, मां तुंहिंजो गुरु, तूं मुंहिंजो सेवक। त तूं मथे कीअं वेठो आहे? हेठि लहो, पंहिंजे सिंघासन ते मूंखे विहार। राजा चए थो अॼु ताणी मूंसां कोई ईअं ॻाल्हाए न सघियो आहे, पर तव्हां में ॾाढो तेज आहे। तव्हां संत महात्मा आहियो। तुरंत चरणनि ते किरी पियो। चए थो तव्हां मथे वियो। अष्टावक्र चए थो ॿुध भाई मुंहिंजी कहिड़ी शर्त आहे? जी महात्मा तव्हांजी कहिड़ी शर्त आहे? चए थो मां तोखे ब्रह्म ज्ञान ॾींदुमि, पर उन खां पहिरियों मां तोखां दक्षिणा वठंदुमि। गुरु दक्षिणा में तूं मूंखे छा ॾींदे? चए थो अरे महात्मा जी अञा नामदान तव्हां ॾिनो न आहे, शुरू न कयो अथव नामदान ॾियण, कोई ज्ञान मूंखे मिलियो न आहे, पहिरियों ई दक्षिणा? चवनि था हा इहा मुंहिंजी शर्त अथई, पहिरियों दक्षिणा पोइ ज्ञान ॾींदुमि। चए थो ठीकु आहे, जेको तव्हां घुरो, सोनो चांदी हीरा मोती जेको धन सभु मां तव्हांखे ॾियां, जेतिरी मुंहिंजी संपत्ति आहे सभु तव्हांजी। त अष्टावक्र खिलनि था, चवनि था कहिड़ी संपत्ति, कहिड़ो धन? अरे राजा तूं हिन देश जो राजा आहे, तूं ईअं न समझजांइ कि हे जेको धन आहे इहो तुंहिंजो आहे। न, तूं सिर्फ़ नाले जो राजा आहे, पर हिन पूरी प्रजा जो तूं नौकर आहे। हे जेको तुंहिंजो धन आहे तुंहिंजो न आहे, पूरी प्रजा जो आहे। जेको कुछ तुंहिंजो अथई उहो मूंखे ॾे।
त चए तो ठीक आ, मां ॿुधियो आहे कि ये शरीर मुंहिंजो आहे, इहो शरीर मां तव्हांखे थो ॾियां, अर्पण थो कयां, तन मां तव्हांखे थो ॾियां। त वरी अष्टावक्र खिलन था, चवनि था कहिड़ो तन, कहिड़ो शरीर? अरे जेको तुंहिंजो शरीर आहे उन शरीर जो अधु हिस्सो कर, ऐं अधु उहो शरीर त तुंहिंजी धर्म पत्नीअ जो आहे, उन ते तुंहिंजो हक़ आहे, ऐं जेको बाक़ी अधु शरीर आहे उहो पूरो तुंहिंजे प्रजा जो आहे। छोकी तूं उन्हनि जो राजा आहे, तोखे उन्हनि जी सेवा करणी आहे, त उहो शरीर मुंहिंजे कहिड़े कम जो? ॿियो कुझु तूं वटि आहे जो तूं मूंखे ॾेई सघींदो? त सोचण लॻो कि मां तव्हांखे तन बि ॾिनो, धन बि ॾिनो, हाणे छा बचो? मन। हे महात्मा, हे मन मां तव्हांखे अर्पण थो कयां, हे मन तव्हां स्वीकार कयो। अष्टावक्र चवनि था हा, हे मन तूं मूंखे ॾे, इहो मन तूं मूंखे गुरु दक्षिणा में ॾे, बाक़ी सभु तूं वटि तुंहिंजो ई रहंदो, मूंखे सिर्फ़ मन ॾे। चवनि था जल खण लोटे में ऐं प्रण कर कि इहो अॼु खां इहो मुंहिंजो मन मुंहिंजे गुरुनि जो थियो। प्रण कयईं, चए तो हाणे मां घोड़े ते चढ़ां, मूंखे ज्ञान ॾींदो? जीअं ई राजा हिकु पेर अञा अॻिते वधाए घोड़े ते रखे पियो त महात्मा रोकियो अष्टावक्र, चवनि था बी तूं घोड़े ते कीअं थो चढ़े? तूं छा सोचियो आखिर घोड़े ते चढ़ण लाइ? चए तो मां पहिरों सोचियो कि पहिरों पेर अॻिते वधाईंदुमि, पोइ घोड़े ते चढ़ी वेंदुमि। अरे तूं सोचियो कीअं? तुंहिंजो मन त मूं वटि आहे, तूं त पंहिंजो मन मूंखे अर्पण करे छॾियो, त तूं बिना मन जे सोचियो कीअं कि मां घोड़े ते चढ़ी वेंदुमि? हे मन हाणे तुंहिंजो थोड़ी आहे, हिन मन मां हाणे तूं कुझु बि न सोचे सघंदे, हिन मन खां असांखे जेको कराइणो हूंदो उहो असां कराईंदासीं। हाणे तुंहिंजे हथ में न आहे इहो मन, तूं सोचियो कीअं? बस इते राजा खे ज्ञान अची वियो, उते ई बीह रहियो, अॻिते पेर न वधाई, उते ई चुप थी वियो, समझी वियो कि ज्ञान आखिर आहे छा, सतगुरु आखिर थींदा छा आहिनि। तॾहिं त चवंदा आहिनि मन बेचे सतगुरु के पास, तिस सेवक के कारज रास। जेको सेवक पंहिंजो मन गुरुनि खे ॾे थो, जीअं माता पिता उन्हनि जो अगरि नंढो बालक हूंदो आहे त हुनखे कंहिं ॻाल्हि जी चिंता न हूंदी आहे कि मुंहिंजा माता पिता वेठा आहिनि, जेको थींदो पाण ॾिसी वठंदा, मूंखे चिंता करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। तीअं ई गुरु ऐं सेवक जो बि रिश्तो ईअं हूंदो आहे। जेकी बि सेवक खे चिंता हूंदियूं आहिनि, दुख हूंदा आहिनि, गुरु पंहिंजे मथां खणी छॾींदा आहिनि। उन सेवक जो मन खसे वठंदा आहिनि। गुरुनि जो कम इहो आहे, सतगुरुनि जो। त अष्टावक्र चए थो कि भाई अगरि तूं सौदो कयो आहे, पंहिंजो मन मूंखे ॾिनो अथई, त अॼु खां तुंहिंजो कमु न आहे कुझु बि सोचण जो, जेको मां तोखे चवां उहो ई तोखे करणो आहे, केवल भगवान जी भक्ति करणी आहे। राजा खे ज्ञान अची वियो। सभिनीनि खां पहिरों जेका महात्मा उन जेल में बंदि कया हुया, सभिनीनि खे रिहा कयईं ऐं ऐलान कयईं कि मुंहिंजा गुरु अष्टावक्र आहिनि। त सतगुरु हूंदा ई इन लाइ आहिनि, पाण बि भक्ति कनि ऐं संगत सां बि भक्ति कराइनि। चओ जय श्री कृष्ण।